अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी असन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो किस्त 27/9/8/1982 ईस्वी। अज़ीज़ मदारी अवान हींअर उथी वियो आहे। टियों ॾींहुं चई वियो हो त आउं सुभाणे आज़ादु थींदुसि। अॼु चयईं त जंहिं महिल डिप्टीअ वटि पेश थियुसि तॾहिं रज़ा असिस्टेंट एतिराज़ु कयो त हिन जो क़ैद 20 साल न 25 साल आहे। अञा 3 साल ॿिया बि काटणा अथसि। हर क़िस्म जे बाहि जे खूरनि मां पची निकितल माण्हू आहे। जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि ते मरड़ो बि कोन मुड़ंदुसि, पर त बि वीचारो लहसाटियल हो। ॻाल्हाए बि मुश्किल सां पियो सघे। चए हीअ 3 सज़ा मिली आहे। सखर में ज़ाल मारी हुआईं, कुझु साल उते रहियो, पोइ हिते आयो। हिते उन तारीख़ सज़ा मिलियल जनम क़ैदी माफ़ीअ समेत 14 सालनि खां पोइ आज़ादु थी विया। हीउ सिंध जो सज़ा याफ़्ता हो। हिन ते सिंध जे करे 6 साल ॿी चटी पई। हाणे वरी चवनि था त 5 साल ॿिया बि, छो जो तूं सिंध जो आहीं। उन्हनि तोखे 25 सालो लिखियो आहे। सिंध जा ॿिया माण्हू त ठहियो, पर ख़ुदि पंजाबी क़ैदी बि सिंध सां वास्तो पवण करे डबिल चटीअ में। टियों ॾींहुं केतिरो ख़ुशि हो। चयाईं पे ॾींहं ई नथा गुज़रनि। राति जो सुते ॻोठ जा ख़्वाब थो लहां ऐं छिरक भरियो उथियो पवां। कलाक बि गुज़ारणु ॾुखियो थी पियो आहे। पूरा 11 साल जेल काटियो अथमि। ॻोठां निकिते पूरा 17 साल थिया आहिनि। मूंखे त माइटनि जा नाला बि विसरी विया आहिनि, ॿोली बि उहा कान्हे। असां दिलासो ॾिनुसि। मीम डिप्टीअ खे चिठी वेठो लिखे, कोशिश ऐं वेढ़ वॾी कंदासीं संदसि लाइ, पोइ खटेसि क़िस्मत। ज़ात जो अवाण आहे, पर दुआ सलाम घणी मूंसां अथसि। सिंधी जेलनि में पुराणे क़ैदी हुअण करे। काल्ह शाम गुसल खाने में वेंचुसि पे त मीम सॼो सॾु लाइ ॾिनी। ॿाहिरि निकितुसि त रड़ करे चयाईं, लता आई आहे। ॾिठुमि त टीवीअ ते बराबरि लता लॻी पई हुई। मूं हिकु ॿ दफ़ा अॻे टीवीअ ते ॾिठी आहे। अछी गुलनि वारी साड़ी पियल हुयसि, ॻिचीअ ताईं उन में वेड़ी पई हुई। रंग कारो, पर आलाप जो कयईं त चओ को कोयलनि जो वलर गॾिजी पियो ॻाए। 3 कलाम ॿुधायईं। शायदि 15 अगस्त जी टेस्टिंग थे कयईं। शायदि 15 अगस्त जी टेस्टिंग थे कयाऊं दहलीअ तां। राति हिकिड़ी अहिड़ी फिल्म ॾिठीसूं जंहिंजा हीरो ऐं हीरोइन निहायत मामूली हुआ। हीरोइन ज़रीना वहाब हुई। हीरो त अलाए केरु हो, बेकार जहिड़ो। को बि ठाठ ऐं शान शौक़त कोन हो। ॻाल्हि में बि कुझु बि कोन हो। गाना 2-3 हुआ, से बि के ख़ासि न, पर अनोखी कहाणी, सादी फ़नकारी, रफ़्तार सुठी। जुरत भरी अवामी मौज़ूअ जे ख़्याल खां मूंखे हीअ फिल्म, हिंदुस्तानी फिल्म मुट्ठी भर चावल खां पोइ बहितरीन बामक़सद, जुरतमंद ऐं फ़नकाराना फिल्म लॻी। राति मांडी बि ॾिठोसूं ऐं ॿुधोसूं। 3 कलाम ॻायईं, हिकिड़ो बंगालीअ में ऐं 2 हिंदीअ में। मुतासिर कंदड़ शख़्सियत आहे। तंग तोड़े छॾियईं। ख़ासि करे बंगालीअ जी मशहूरु पटियाले सुर वारो कलाम में त वजद में आणे छॾियईं। सुभान अल्लाह। पोइ माई सूरन लता ऐं ॿी हिकिड़ी सिखणी दोशीज़ा जेका ॻाईंदी आहे, नचां मैं लुधियाने ते मेरी धमक जलंधर पवंदी आहे। ऐं लुधियाणे शहर में नचंदी आहियां त मुंहिंजे पेरनि जो धदको जलंधर में ॿुधिबो आहे। लुधियाणे में नचंदड़ सोणी त जवानी ऐं शान ऐं मस्तीअ में बि पंहिंजो मटि पाण हुई, घटिताई ॿिन्हिनि में कान हुई। पंजाबी राग जी का सिन्फ़ कान छॾियाऊं वेंदे जुगिनी ताईं। अॼु शीन मुंहिंजे हूंदे मीम ख़िलाफ़ु संदसि जोइ जो केस पेश कयो। मीम खे मूं बि चयो त तूं बि शीन खे पंहिंजो केस बयानु करे ॿुधाए। ज़ोरदार नमूने हा कयाईं। शीन धमाटिजी वियो। चयाईं तकिड़ो आहियां, वरी ईंदुसि, वरी कोन मोटियो आहे। हींअर मीम सां वॾो जंगाण थियो। दस्तूर मूजिबि सॼे जहान जा मसइला ऐं दलील मैदान में आया। आख़िर ॿिया दलील खुटी विया त चवणु लॻो तूं सॼे जहान जी मुखालफ़त करीं थो, पर पाण रुॻो राजा ॾाहर जी गिला बि ॿुधण लाइ तयारु न आहीं। मिड़ई कान का ॻाल्हि साम्हूं ॾियणी। आख़िर मूं जान छॾाइण लाइ चयो त तुंहिंजो को अज़ीज़ या को हीरो या क़ौमी अॻवान हुजे जंहिं लाइ तोखे अक़ीदत हुजे त आउं तुंहिंजे करे उन जी गिला कान कंदुसि। ॿिए पासे आउं पंहिंजे क़ौम जे कंहिं बि अहिड़े माण्हूअ जे ख़िलाफ़ु हिकिड़ो लफ़्ज़ बर्दाश्त न कंदुसि जंहिंखे असांजो बाशऊर तबिको जाइज़ तरह पंहिंजो हीरो तस्लीम करे थो। राजा ॾाहर पंहिंजे वतन जे बचाव में विढ़ियो ऐं क़ुर्बान थियो। उन करे असांजे बाशऊर तबिके जी नज़र में हीरो आहे। उन करे जेको उन जे शान में गुस्ताखी कंदो तंहिंजो असीं वस पुॼंदे मथो फाड़े रखंदासूं। पाण चयाईं त मुंहिंजा बि हीरा आहिनि। मूं चयो कहिड़ा? चयाईं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा। मूं चयो उहे त मुंहिंजा बि हीरा आहिनि।
ॿी ॻाल्हि कर, मिसाल तौरु क़ाइदे आज़म अलामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह ऐं अंग्रेज़ सरकार जो वफ़ादार ऐं असांजो हीरो सर सैयद चयईं हाओ। मूं चयो सुभान अल्लाह, अञा अॻिते मसलन चौधरी ज़हूर इलाही शहीद, मौलवी मुश्ताक साहिबु ऐं अनवार हक साहिबान बि उते बीही रहियो। पंहिंजी सरसी करण लाइ कंहिं बि ख़सीस खां ख़सीस ॻाल्हि मां फ़ाइदो वठण खां न घुसंदो। माण्हू कम जो ऐं मुड़ुसु माण्हू आहे, पर संदसि कई ख़राबु आदतूं सुठियुनि आदतुनि ते ग़ालिब पइजी वेंदियूं ऐं हिकिड़ो सुठो थी सघण जहिड़ो माण्हू अना परस्तीअ में पोइते रहिजी वेंदो। राति सचपच त मींहुं अची निकितो। अॻे रुॻो दड़का दहमान पे कयाई। शाकिर शाह चयो आज सावन ने अख खोलिए, सो रहा था इतने दिन। गच ताईं वसंदो रहियो। मदारीअ लाइ मीम खां डिप्टी सुपरिटेंडेंट खे चिठी लिखायमि। डिप्टी चवाए मोकिलियो त शाम जो ईंदुसि। ॿाहिरि मींहुं महफ़िल मचायो वेठो आहे, अंदरि वेठा आहियूं। चांहि जो टियों कोप पीअण जूं तयारियूं आहिनि। शीन पंहिंजो शहर पियो ॿुधाए। सुबुह साईं मदारी आयो हो, पंहिंजे मामले जो अहवालु वरिताईं। ख़बरूं ॿुधायूंसि त कल्ह डिप्टी ऐं असिस्टेंट आया हुआ, हीअ ॻाल्हि ॿोल थी। चयाईं मूं सॼी ॻाल्हि ॿुधी आहे। कंध हेठि होसि, मुड़ुसु कंधार आहे, रोज़ रोज़ जी सज़ा आहे। उन ॾींहुं लिखी मोकिलियाऊं त तूं आज़ादु थो थिए, अचु। सभु कैदी विराए विया, सभु सामान विराए खणी विया। हींअर मूं वटि चादर बि कान रही आहे। ज़ाल मारे आयो हुयो, चए 11 मासात अथमि, 8 सॻा सोट अथमि, वेझे परे जा 8 चाचा अथमि। सॻो भाणेजो ऐं सॻो सोट जो पुटु मेजर आहिनि, पर आउं बुखियो ग़रीब। हिकिड़ो चाचो मुलाक़ात ते आयो, ज़मीनदार ऐं वॾो वापारी आहे। हिते फाटक खां परियां 2 दुकान अथसि। मुलाक़ात ते नंढड़नि ॿारनि जे बिस्कुटनि जो हिकु पुराणो दॿो, 2 रुपयनि जा केला, कुल 9.5 रुपयनि जा टपड़ वठी आयो। ॾाढो ख़ुशि थी मिलियोसांसि। हाणे सोचियो वेठो आहियां त जॾहिं आज़ादु थींदुसि तॾहिं 9.5 रुपया वञी संदसि नंढड़नि ॿारनि जे तरियुनि ते रखी खेनि चवंदुसि अबा ही पिणे जो मूं ते अहसान थियल आहे, मूं ते ख़र्चु कयो हुयाईं, सो वठो त आउं अहसान खां आजो थी घर वञा। अंदरि रधो पियो आहे, मजबूरी। तोसां दुआ सलाम थी त तोखे दाह ॾिनमि। तो हिकदमि ग़ौर कयो, साहब घुराए वरितई। सभु था चवनि त कलाकनि जा कलाक बहस लॻा पिया हुआ। अहिड़ो ग़ौर कंहिंजो कोन थियो। अॻियां खटे मुंहिंजी क़िस्मत, पर ॿेली मूंखे कढाए कीअं बि करे। मीम चएसि आउं वज़ीर कानून थी रहियो आहियां, पर कानून जी एतिरी मूंखे बि ख़बर कान्हे जेतिरी पलीजे साहब खे आहे। काल्ह जेका तुंहिंजे लाइ दलीलबाज़ी कयाई, तंहिं मुंहिंजियूं बि अखियूं खोले छॾियूं। उहे नुक़्ता त मुंहिंजे ख़्वाब ख़्याल में बि कोन हुआ। तूं भाग वारो आहीं जो तोखे अहिड़ो वॾो कानूनी माहिर जेल में पंहिंजो मिली वियो आहे। डिप्टीअ खे चिठी बि लिखी त मूं, पर चिठी लिखण लाइ मूंखे चयाईं पाण। हाणे तूं दिलि वॾी कर, दिलि न लाहे। राति आधीअ ताईं निंड कान आई। सॼो ॾींहुं वेझो जो कोन होसि। राति जो वेझण खां नटाईंदे आधियूं थी वियूं, पर निंड कान आई। लाचार मिड़ई ठिकरीअ सनानु कयमि ऐं पिरकिली पाउडर हयमि, तॾहिं निंड आयमि। मौलाना रियाज़ खोखर मूंखे बि पाण जहिड़ो ख़ुशनसीब दीनदार बणाइण जी जिदोजहद खे जारी रखंदे चई वियो आहे त तव्हां लाइ हिकिड़ो तोहफ़ो आंदो अथमि। फ़लसफ़े जो किताबु आहे, जंहिंसां उमेद त तव्हांजी हर तरह तसली ऐं तशफ़ी थी वेंदी। तव्हां रुॻो हिकु भेरो पूरी तवजो सां पढ़ी उन ते ग़ौर करे ॾिसो। किताब जो नालो आहे मज़हब ऐं साइंस। लिखंदड़ आहे मौलाना अब्दुल बारी नदवी, प्रोफेसर फ़लसफ़ा आहे, उस्मानिया यूनिवर्सिटी हैदराबाद दक्कन। मुहाग लिखियो आहे पाकिस्तान जे मशहूरु साइंसदान ऐं रियाज़ीदान डॉक्टर रज़ीउद्दीन सिद्दीकी, वाइस चांसलर पेशावर यूनिवर्सिटी। 338 सिफ़नि जो किताबु आहे। 72 सिफ़ा पढ़िया अथमि। पहिरीं सिफ़े ते मौलाना आज़ाद जे ग़ुबार ख़ातिर मां हिकिड़ो फ़लसफ़ियाणो टुकड़ो ॾिनल आहे। किताब जी इल्मी सतह ऐं दलीलबाज़ीअ जे अंदाज़ ऐं मयार जो अंदाज़ो मौलाना आज़ाद जे ॾिनल टुकड़े ऐं डॉक्टर रज़ीउद्दीन जे महाग मां ई थी वञे थो। वधीक तस्दीक हेसी ताईं पढ़ियल 72 सिफ़नि मां थिए थी। दिलि में सोचियुमि त जेकॾहिं जाग्राफ़ी, हिसाब, अलजबरा ऐं जामेट्रीअ वांगुरु साइंसी फ़लसफ़ो बि स्कूली कोर्स ते रखियलु हुजे हा, त जेको फ़लसफ़े जो मैट्रिक जो शागिर्द हिन किताब जा पहिरियां 2 सिफ़ा पढ़ी हिन जूं बुनियादी ग़लतियूं पकड़णु शुरू करे हा ऐं 25-30 सिफ़ा रोज़ मस करे पढ़ी उनखे उछलाए छॾे हा। हालांकि हिन में साइंस जी जदीद तरीन नज़रियनि ऐं खोजनाउनि जो निचोड़ पेश करण जी दावा कयल आहे ऐं कई साइंसदाननि जा हवाला बि ॾिनल आहिनि।
सॼो किताबु विलायती नालनि फ़िक्रनि ऐं चवणनि सां सथियलु आहे। विख विख ते को न को अमेरिकी, जर्मन, अंग्रेज़ या को ॿियो साइंसी नालो ॾिनल आहे। मतिलबु त न खां चोटीअ ताईं रुॻो साइंस ई साइंस आहे। ॼट जा मोट जा त वाइसर ई फिरी वेंदा त हणो भेण आहियां। हेतिरो मौलाना जो साइंसी इल्मु को बहर आहे बहर। ॿेली ही जेकी चवंदा सो हूंदी बि का ॻाल्हि, जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि न हूंदी। ॿियनि मुल्कनि जो अलाए कहिड़ो हाल आहे, पर असांजे मुल्क में विलायती नाला ऐं हवाला जहालत ऐं गुमराहीअ जे पोड़ी ॾाइण मथां सुर्खी पाउडर ऐं मेकअप बणिजी विया आहिनि। कंहिंखे का बि ग़ैर इल्मी अहमकपणाईअ ऐं जहालत वारी ॻाल्हि माण्हुनि ते मरणी हूंदी आहे ऐं सचाई, इल्मु ऐं साइंस ख़िलाफ़ु ॾोह जी का वारदात करणी हूंदी आहे त 200-300 विलायती हवाला ऐं नाला गॾु करियो वठे। 5 हवालनि पुठियां हिकिड़ो ज़ट, 10 हवालनि मथां 5 निसोरा ॾींहं ॾिठे जा कूड़ ऐं हवाला बि कंहिंजा, अक्सर चांडिया चोर शंभाणी शायदि। मसलन पाकिस्तान में जमायतिया दानिश्वर यूरोप ऐं अमेरिका जे पाण जहिड़नि दानिश्वरनि जा हवाला ॾींदा। उहे वरी हितां वारनि जी शायदि विझंदा जे पाकिस्तान जो मियाजी ख़ुदनि जहिड़ो मशहूरु फ़ैलसोफ़ जंहिंजो पाकिस्तान जे फ़लसफ़ियाना हलकनि में हेॾो क़द ऐं मंज़िलत आहे, सो बि हीअं थो फ़रमाए। तंहिंखां सवाइ ॻाल्हि हिकिड़ी, हवाला ॿिया, हवाला हिकिड़ा त उन्हनि मां नतीजा टिया। सवाल ज आसमान, जवाब अज़ रेसमान। सिंध जा जमायतिया दानिश्वर वरी ख़ुशो ऐं ख़ुज़ू सां अहिड़नि अमरीकी ऐं यूरोपी दानिश्वरनि ऐं आलमनि जा नाला खणंदा आहिनि ऐं हवाला ॾींदा आहिनि, जेके हक़ीक़त में CID जा बदनाम ऐं ख्वार ख़राब पालतू ऐं भारत अदीब ऐं आलिम ऐं दानिश्वर हूंदा आहिनि। के सिंधी जमायती दानिश्वर त बाक़ाइदे अमरीकी जासूसी खाते जे सरबराहनि जी प्रोपेगेंडा लिखियुनि खे आलमाना सनदूं करे पेश कंदा रहिया आहिनि। पक सां ॿियनि मुल्कनि जा अहिड़ा ई दानिश्वर वरी असां वारनि दानिश्वरनि खे सनदूं करे पेश कंदा हूंदा। मसलन जर्मनीअ जा CIA दानिश्वर बि लिखी सघनि था त टीं दुनिया जो मशहूरु मुफ़किर, आलिम, दानिश्वर ऐं इल्म समाजियात जो माहिर जनाब अटे जो घोबाटो साहब जन बि हिन राय जी भरपूर ताईद करे चुका आहिनि। हू फरमाइनि था वग़ैरह वग़ैरह। वारदात जो ॿियो तरीक़ो आहे हथरादू मफ़रूज़ा, बल्कि मफ़रूज़नि मथां मफ़रूज़ा। टियों उहो आहे त इल्मी ऐं साइंसी मामला जन में तिर तोड़ा आहिनि, तन मथां ख़िताबत, फ़साहत ऐं बलागत जूं छिपूं केराए नाज़िक ऐं नफ़ीस मगर बेहद अहम ऐं बुनियादी हदुनि, फ़िरक़नि ऐं इस्तिस्नाउनि खे चीभाटे अॻिते हलियो वञिजे। मफ़रूज़नि ऐं फ़साहत ऐं बलागत जी कारसतानी गुबारे ख़ातिर जे मौलाना आज़ाद वारे हवाले सां ई शुरू थी वञे थी। फरमाइनि था हिन सिलसिले में हिकु ॿी जाइ बि पधरी थिए थी ऐं उन जी पखेड़ बि असांखे परे परे पहुचायो छॾे। अगरि हिते मादे खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे ग़लति ऐं बेबुनियाद मफ़रूज़ो, त पोइ इंसानी रुतबे में उभरण वारी उहा क़ुवत जंहिंखे असीं सोच ऐं सम्झ जे नाले सां सॾियूं था, सा छा आहे? कहिड़े चुल्ह जी चिणिग आहे? सवाल हीअ आहे त सोच ऐं सम्झ जी हीअ अणखुट फ़िज़ा जेका इंसान खे पंहिंजी उॾाम जे भाकुर में खयों पई उॾामे, सा छा आहे? बेबुनियाद फ़साहत, बलागत, छा उन जे जवाब में एतिरो चई छॾणु काफ़ी थींदो त उहा रुॻो हिकिड़ी अंधी गूंगी क़ुवत आहे जा पंहिंजे तबई ख़ासियतुनि ऐं तबई हालत ऐं मापनि मां तरक़ी कंदी सोच सम्झ जे आड़ा जो शोलो बणिजी वेई। ॿियो बेबुनियाद मफ़रूज़ो चालाकी उहा आहे त जेका ॻाल्हि मुख़ालिफ़ न चए ऐं कॾहिं बि चई न सघे, उहा ॾांहुं मनसूब करे वठिजे ऐं उनखे वॾी शान शौक़त सां फ़ातिहाना नमूने ग़लति साबित कजे। मसलन फितरत जी साइंस या साइंसी फ़लसफ़ो जदली मादियत आहे ई फितरत ऐं इंसानी सोच सम्झ जी साइंस। उहा कीअं थी चई सघे ऐं कॾहिं थी चए त हिते मादे खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे? जे उहो मफ़रूज़ो ई बेबुनियाद त बाक़ी ॿी ॻाल्हि छा थी? साॻीअ तरह सम्झ ऐं सोच खे कंहिं ऐं कॾहिं अंधे ऐं गूंगी क़ुवत सॼियो या सम्झो आहे। सोच सम्झ जे शान में सॼी साइंस कसीदा पढ़े थी। उन जी क़ुवत जो सरचश्मो आहे ई सोच ऐं सम्झ। सोच ऐं सम्झ थी अंधी ऐं गूंगी त बाक़ी रहियो छा? इंसानी सोच खे अंधो गूंगो त पंडित, पादरी ऐं मुला चवनि था, साइंसदान कीअं चवंदा? कॾहिं ऐं किथे चयो अथनि? साॻियो हाल असांजे साइंसदान ऐं रियाज़ीदान जनाब डॉक्टर रज़ीउद्दीन सिद्दीक़ीअ जो आहे।
वीचारे खे साइंसी फ़लसफ़े जे अलिफ़ बे ते जी ख़बर कान थी ॾिसिजे। मिसाल तौरु फ़रमाइनि था, न्यूटन जी मैकेनिक्स जो हिकु अहम मसइलो इहो हो त जे कंहिं शइ जी मौजूदा हालत मालूम हुजे त पोइ उन जी अॻूणी ऐं ईंदड़ हालत क़तई तरह मुक़ररु थी वेंदी ऐं फ़क़ति चुरपुर ऐं हरकत जे क़ानूननि जे आधार ते इल्मु रियाज़ीअ जे मदद सां अज़ल खां अबद ताईं उन जी समूरियुनि हालतुनि जी पेशबंदी थी सघंदी। मैकेनिक्स जो उहो ई मसइलो हो जेको मादी परस्तनि लफ़्ज़ मटीरियलिस्टिस मटीरियलिस्टिस जे तर्जुमे में ई बेईमानी छा लॻे साइंस ऐं छा लॻे परस्तिश ऐं पूॼा लाइ आख़िरी हुजत जो कमु ॾिए थो ऐं जंहिंजे आधार ते हू कंहिं ख़ालिक़ काइनात जे तस्वर खे ग़ैर ज़रूरी ठहिराइनि था। छो त हिननि जे चवण पटरांदड़ काइनात जी हर शइ हर घड़ी मुक़ररु आहे ऐं उन मुताबिक़ ख़ुदि ब ख़ुदि ठहंदी हलंदी हले। हिन दरवेश खे उहा बि ख़बर कान्हे त साइंसी फ़लसफ़े में हिकिड़ो सॼो बाब आहे ई मैकेनिकी मादियत जे ज़िक्र ऐं उन ते तनक़ीद बाबति। उनखे साइंसी फ़लसफ़े जे ॾाके ब ॾाके वाधारे जे सफ़र जी हिकु मंज़िल सम्झंदे उहो ॾेखारियो वियो आहे त कीअं उन ग़ैर साइंसी मादियत जे ऐनक सां दुनिया खे सही नमूने सम्झणु नामुमकिन हो। उन हालत में जेकी माण्हू ॼाणनि था त समूरी काइनात मादे जी ठहियल आहे ऐं अॻिते हली हिकु ॾाके ते मादे मां ज़हन ऐं सोच रखंदड़ जानदार पैदा थिया जन काइनात खे ॾिसी उनखे सम्झण लाइ ख़्याल डोड़ाया, खोजनाऊं कयूं, कानून अदब फ़लसफ़ा ठाहिया ऐं अहिड़ी तरह संदन ख़्यालनि मादे मां पैदा थी मोट में ख़ुदि मादी दुनिया ते मादी असरु विधो ऐं हाणे हिकु हद ताईं ॿई हिक ॿिए ते असरु विझंदा रहनि था। से कीअं था ग़ैर साइंसी मैकेनिकी सोच धारीनि ऐं सो बि उनखे आख़िरी हुजत ठहिराइनि ऐं उनखे काइनात जी बुनियादी सवालनि बाबति पंहिंजो रहबर ठहिराइनि। तंहिंखां सवाइ जदली मादियत जी साइंसी इल्म जा ॼाणू माण्हू कीअं था कंहिं शइ या ॻाल्हि जी अज़ल खां अबद ताईं साॻिए नमूने रहण या सफ़र करण बाबति सोचे सघनि, जॾहिं त जदली मादियत जे अलिफ़ बे ई उतां शुरू थिए थी त काइनात में का बि शइ या ॻाल्हि क़तई आख़िरी हर हाल में साॻी कॾहिं बि तब्दील न थींदड़ अज़ली ऐं अबदी थी ई नथी सघे। हर शइ लाॻीती चुरपुर में आहे, हर शइ बदिलजंदी रहे थी। काइनात जीअं त मादे जी ठहियल आहे, तंहिं करे मादे वांगुरु उन जे वजूद जो शर्त ई उहो आहे त उहा सदाईं चुरपुर में हुजे ऐं बदिल बि रहे, उन में कुझु ॼमंदो रहे, वॾो थींदो रहे ऐं पाण मां कुझु ॿियो पैदा करे पाण ख़तमु थींदो रहे। उन सूरत में शयुनि जी हालत क़तई तरह मुक़ररु थियण जी ॻाल्हि मादी साइंसदाननि ॾांहुं मनसूब करण खां वधीक अणॼाणाई या निसोरो बोहतान ॿियो कहिड़ो थी सघे थो। जे डॉक्टर साहब जदली मादियत जे टिनि बुनियादी उसूलनि उबतड़नि जो मेलाप ऐं पाण में मुक़ाबिलो, मिक़दारी तब्दीलियुनि जो ख़ासियत जे तब्दीलियुनि में बदिलजणु ऐं ख़ासियत जे तब्दीलियुनि जो मिक़दारी तब्दीलियुनि में बदिलजणु ऐं नफ़ीअ जी नफ़ी जो ॻूढ़ो मुतालियो कयल हुजनि हा त अहिड़ियूं ॿाराणियूं ॻाल्हियूं न कनि हा। अॻिते हली फ़रमाइनि था, पर क्वांटम ऐं इज़ाफ़ियत जे नज़रियनि जे आधार ते प्रोफेसर हाइंज़बर्ग 1927 ईस्वीअ में उहो ॿुधायो त फितरत जे लकाउनि में यकीन या जबर नाहे पर ग़ैर यकीनियत आहे। वीचारे डॉक्टर साहब खे उहा बि ख़बर नाहे छा त क़दर ऐं जबर शयुनि जे लाज़िमी या इतफ़ाक़ी हुजण जो सवाल, उन्हनि जे पाण में लाॻापे जो सवाल साइंसी फ़लसफ़ो याने जदली मादियत 1927 ईस्वीअ खां घणो ज़मानो अॻु 19वीं सदीअ जे विच में ई हल करे चुकी हुई ऐं प्रोफेसर हाइंज़बर्ग जे तीर मारण खां घणो अॻु एंजलिस फितरत जी जदलियात नाले किताब डायलेक्टिक्स ऑफ नेचर में उन्हनि मसइलनि खे हल करे चुको हो। हूअं बि बुनियादी कमु त 18वीं सदीअ में ई हेगल करे छॾियो हो। हीअ जहालत आहे या बेईमानी मौलाना अब्दुल बारीअ जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। हिननि बुज़ुर्गनि खे ख़बर आहे त पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि में फितरत ऐं साइंसी समाज बाबति सचा इल्म ऐं सचियूं साइंसूं बंदिश हेठि आहिनि। माण्हुनि खे उन्हनि ॻाल्हियुनि बाबति ख़ुदा जी ख़बर आहे, उन करे वॾो बम बखेड़ो करे मुंहं जे पकाईअ सां अखियूं फोटारे दहमान ॿधी कहिड़ा बि उभ फाड़िया
त माण्हू वीचारा वसी वेंदा। बाक़ी जो हिकिड़े पासे मज़हब जी ॻाल्हि कबी ऐं ॿिए पासे अंग्रेज़ी फ़िक्रा कतब आणिबा ऐं टे पासे साइंसी हवाला ॾिबा त माण्हू असुलु फ़िदा थी पवंदा। उहो ॾींहुं काश जल्द अचे जॾहिं फितरत, इंसानी समाज ऐं सोच बाबति इल्मु ऐं साइंसूं माण्हू आज़ादीअ सां नंढपिण खां वठी पढ़ी सघनि ऐं खेनि पढ़ाइण ऐं सम्झाइण लाइ पूरो बंदोबस्तु हुजे। माण्हू कूड़नि जागीरदारी, सरमाएदारी, समाजी इल्मनि ऐं बोगस साइंस जा गट ॻिचीअ मां कढी आज़ादीअ सां सोचे ऐं सम्झी हिन दुनिया खे बेश्त बनाए सघनि। बहरहाल किताब पूरो करणो आहे, बिना पढ़ण जे मुखालिफ़ जी ॻाल्हि रद्द करणु बेईमानी आहे। हालांकि सुर खयो राग परूड़ियो, खाननि जी खानी मूंखे मानीअ मां मालूम थी, पर तोड़ करणो आहे। जहालत जी ॼटाणी प्रोपेगेंडा जो उहो अज़ाब बि 3 ॾींहं ॿिया बि बर्दाश्त करणो आहे। महीने ॿिनि खां पोइ CID वटां ॿ ख़त मिलिया आहिनि। सिंध जे हिकिड़े सेंट्रल जेल मां हिकिड़े कैदी दोस्त लिखियो आहे, अॼु रोज़मर्रा खां वधीक यादि आहे। हा उस्ताद, चवंदा आहिनि त वेठे वरियामनि फ़ौजूं फिरी आयूं। मूं तव्हांजो चवण बि न वरितो, आज़ादु थियण लाइ वॾा जतन कयमि। अॼु तोखे मजबूर ॾिसी ऐं मां बि बेवस आहियां, वरी बि अव्हां जी सलाह ते थो हलां, पर हाणे वकील करे ॾेई पंजाब मां तमामु माण्हू मोकिलिया, फ़क़ति तव्हांजे दुआनि जो पेनार। ॿिए दोस्त लिखियो आहे, मानवारा साईं, सदा सलामत, तरफ़ेन जी ख़ैरियत, बाद जा गुज़ारिश त अॼु ओचितो तव्हांजी यादि एतिरो त शिदत सां उभरी जो सुबुह खां वठी तव्हांजो बार ज़िक्र कयो अथमि। उन अंदाज़ सां ॼण तव्हां मुंहिंजा तमामु पुराणा ऐं वेझा हुजो ऐं हिन वक़्तु बि मूं सां गॾु हुजो। अॼु लाइ छो तव्हांखे यादि करण सां ज़हनी पुख़्तगी ऐं अजीब क़िस्म जी ख़ुशी महसूस थी रही आहे। अगरि मां को अदीब, दानिश्वर, फिलासफ़र या मुसविर हुजा त शायदि अहिड़ी तख़लीक़ करिया हा जेका शायदि को बि न करे सघे। मूं ऐं मुंहिंजे कलम में एॾी ताक़त बि न आहे जो अंदर में उथंदड़ जज़्बा ऐं मन में छोलियूं ॾींदड़ मौजूं पननि जे पेट ते ओते सघां। अगरि कुझु ग़लति लिखियो हुजे त माफ़ कंदा, जो हिकु शागिर्दु आहियां ऐं बेसम्झ बि फ़क़ति तव्हांजो नूर नबी ख़ैरपुर नाथन शाह। लफ़्ज़ बि कंहिं महिल कहिड़नि हालनि में, कंहिं महिल कहिड़नि में, साॻिए क़िस्म जा लफ़्ज़ कनि हालतुनि में अजाया, रस्मी, खोखला, बेज़ार कंदड़, बेमाना त कनि ॿियनि में मोतियुनि जे मुल्ह, क़ीमती, ज़रूरी, माना ऐं मतिलब सां पुर, ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदड़, सहारा ऐं दिलासा ॾींदड़, वाइदा कंदड़, प्यार मोहबतूं ऐं इज़तूं ॾींदड़। दिलि चवे थी त सभिनी सवें हज़ारें दोस्तनि जा ख़त अचनि, साणनि कचहरियूं कजनि, हाल अहवाल ॾिजनि वठजनि, चर्चा भोग कजनि, ड्राड़ा लका हणजनि, कुर्ब मोहबतूं वंडजनि, हिमतूं ॾियारजनि ऐं वठजनि, कई रंग कजनि, पर मजबूरी दोस्तनि खे मना कयल आहे, छो त विचां कुटण पिया कंदा, पर मन हूंदी बि का मस्त मलंग उड़िया थुड़िया पिया लिखनि। तबियत ख़ुशि थियो वञे संदन कुर्बनि ऐं मोहबतुनि जे जज़्बनि खे ॾिसी। जवाब त ॾिजे, पर CID रुगो एड्रेस नोट करे ख़त जे इंतज़ार में वेठी हूंदी ऐं पोस्ट मां ॿाहिरि चोराए खणी वेंदी। 11/8/1982 ईस्वी, सुबुह 8 बजा, राति आधीअ जो मींहुं आयो, भॼी अंदरि थियासूं। कुझु तेज़, कुझु फुड़फुड़, पर मुल्क मिड़ियो ई मिठाई आहे। आई मुंद मल्हार, आऊं खोंबा कंदसि कपिड़ा। काल्ह चकर पे ॾिनुमि त उहा सिट यादि पियमि, अलाए कीअं। शायदि यादगिरीअ जो ऑटोमेटिक निज़ाम हर वक़्तु यादगिरियुनि जे टिजोड़ीअ सां ऐं घुर्ज मुताबिक़ ठहकंदड़ यादूं कढियो ॿाहिरि करे। कल्ह गुलज़ार असिस्टेंट आयो, सुठनि ख़्यालनि जो आहे, चयाईं मूंखे थोरो कानून पढ़ाए होशियारु कर। टियों ॾींहुं जेको जनम टीप लफ़्ज़ बाबति मूं लेक्चर ॾिनो ऐं आईनी तशरियूं कयमि, तंहिंखां पोइ शायदि हिन ऐं डिप्टीअ खे शक पियो आहे त मतां हमरा बराबरि को वकील बि हुजे। जॾहिं मूं रिट कई हुई ऐं सुप्रीडेंट सां कानूनी तकरार थियो, तॾहिं ही अञा हिते कोन हो। डिप्टी त हाणे आयो आहे, भलो माण्हू आहे, अॻिए जे भेट में शरीफ़ माण्हू थो ॾिसिजे। जेतिरे क़दुरु हिन ज़ुल्म जी मशीनरीअ जो को अहम पुर्ज़ो शरीफ़ थी सघे थो। 12/8/1982 ईस्वी, हारिन वारो किसो अॻु भरो थियो थो ॾिसिजे। डायरी नोटबुक ठीकु थियो,
नऊं घुराइणो आहे। राति फिल्म ॾिठीसूं रंगीला रतन। पहिरियों दफ़ो परवीन बॉबी ॾिठमि। कपूर ऐं अशोक कुमार, धर्मा खोटी, जीवन वग़ैरह हुआ। कहाणी बोगस हुई, मिड़ई टाइम पास। मतिलब त सारो दारो मदार सुठनि एक्टरनि ते नाहे। कहाणीअ जे मरकज़ी ख़्याल जी अहमियत ऐं दिलचस्पी प्लाट ऐं स्क्रिप्ट ते आहे। अॻिए हफ़्ते वारो सेठ जंहिंजे नाले जी ख़बर कान्हे सो हिन में बि हो, पर हिते ॻाल्हि ॿी ऐं हुते ॿी। मींहोगी आहे, राति बि मींहुं पियो ऐं टपड़ खणणा पिया। हिकिड़ो मुलाज़िम झंग बिले वांगुरु सॼो वक़्तु असां में अखियूं विझो वेठो आहे त छा था कनि, छा था ॻाल्हाइनि। चओ त कर वात में थो पएसि। खिलंदो, ख़ुशामंदूं कंदो, किसा ॿुधाईंदो, पर कन खड़ा अहिड़ो बेहूदो अॻे ॿियो को घटि आयो आहे। मालूम थियो त हाई जेकर अज़मत हाईजेकिंग में ॿधलनि जा टपड़ खसे आयो आहे। खेनि सख़्तु तंग करे थो। हाईजेकिंग जे इल्ज़ाम वारा हिते 50 खनि थींदा। मजन हिकिड़ो 2-3 फुटनि जो काज़ी आहे पिंडीअ जो, को वॾो ऑफिसर हो कंहिं वक़्तु। ॿिया बि ॻच जे तरह असांजे हिसाब सां शाहूकार घरनि जा आहिनि। हिते जो ग़रीब असांजो सफ़ेद पोश, हिते जो सफ़ेद पोश असांजो दौलतमंद। काल्ह मीम जो मुल्तान वारो अयाल जोणस, धीअ पुटु भेण ऐं भेणियूं सौट आया। मीम जे रवैये में इनकलाब जे करे ऐं संदसि तरफ़ां ज़माननि खां पोइ खेनि ख़त लिखण करे बहार बहार हुआ। मीम जी उमिरि 40 साल आहे। संदसि वॾो पुटु नानाणनि जे बाग़ मां खेनि मिलियल पतीअ जे बाग़ मां अंब खणी आयो हो। हिकिड़ी पती सरदार शौकत खे ॾिनऊं, हिकिड़ी लांगा खे, टी हिते आहे। मीम जी घरवारी मुल्ताननि मूं लाइ मलमल जो कुर्तो बि मोकिलियो आहे। पुटस हिकिड़ो वॾो शिकायती ख़त बि ॾेई वियुसि। अॼु मीम ग़लती मञी ऐं माफ़ी वरिताई। भाकुर पाईंदे अखियुनि में लुड़क अची वियसि। मूं चयुसि त हाणे शरह मोहम्मदीअ जा बाक़ी रहियल 2 निकाह बि करे छॾ। पोइ सरकार भले केतिरा बि साल रखियो वेठी हुजे, पाण बुख कोन मरंदासूं। 4 ज़ालूं अहिड़ा माल पहुचाईंदियूं त पोइ बुख छाजी। टियों ॾींहुं शीन मीम जी हिते वारी बेगम जो उहो ख़्यालु पेश कयो त मुल्ताननि खे तलाक ॾे। कराचीअ मां थी आई आहे। हाणे संदसि घर में नज़रबंदीअ लाइ कोशिशूं पई करे। शायदि हिन वक़्त खे पंहिंजी उन ई पुराणे मुतालबे खे दोहराइण लाइ मौज़ून वक़्तु थी सम्झे। अॼु मीम खां पुछियुमि, हिते आए तोखे घणो वक़्तु थियो आहे? चयाईं, पोणा 2 महीना। मूं पुछियो, पहिरें ॾींहं ऐं अॼोके ॾींहं में पंहिंजी जिस्मानी ऐं ज़हनी हालत में मुख़्तलिफ़ मसइलनि जी पोज़ीशन जे सिलसिले में को फ़र्क़ु ॾिसीं थो? चयाईं, इनकलाब अची वियो आहे। माण्हू ई नऊं ॼाओ आहियां ॼण। सिहत बहितर, माहौल बहितर, मसइला घटिबा वञनि, दिमाग़ ताज़ो थींदो वञे, बसि ॻाल्हि ई न पुछो। मूं चयुसि, उन लाहियुनि चाढ़ियुनि ऐं वरनि वकड़नि वारी अणांगी ऐं लॻातार जिदोजहद सां ऐं उन अॻुवाट रिथाबंदी ऐं तयारी ऐं उन ई मूजिबि मुकमिल ज़ाब्ते हेठि सही लाॻीते अमल ऐं सख़्तीअ सां पाण समूरे अवाम जे मसइले खे बि ईअं ॾाके बॾाके हल करे सघूं था जीअं तुंहिंजा मसइला हल थी रहिया आहिनि। वक़्तु बि निस्बतन थोरो लॻंदो। चयाईं, बिलाशक। 13/8/1982 ईस्वी। अॼु केतिरनि ॾींहंनि खां पोइ सिजु निकितो आहे। पट अञा पिसियो पियो आहे। हींअर कैसिंजर जी आतम कहाणीअ जो बांग्लादेश जे आज़ादीअ जी जिदोजहद बाबति बाब पियो पढ़ां। केतिरियूं नयूं ॻाल्हियूं मालूम थियूं। असुलु ॻाल्हियूं उहे न आहिनि जेके ही माण्हू बयानु कनि था, पर उहे आहिनि जेके ॼाणू ऐं सम्झू माण्हू संदसि चयल ऐं अणचयल ॻाल्हियुनि मां अनुमान ज़रिए मालूम करे सघे थो। मालूम थियो त उहो मामिलो अमेरिकियुनि लाइ बि आलमी अहमियत जो मामिलो हो। इहा खे हिननि अहमक ऐं जाहिल सम्झो थे, पर पंहिंजो छाड़तू हो, उन करे संदसि वास्ते साहु थे छॾियाऊं। अमरीकी वज़ारत ख़ारिजा भारत जे मौक़िफ़ ॾांहुं झुकियल हुई ऐं निक्सन ऐं कैसेंजर यहिया जे फ़ौजी टोले ॾांहुं।